मुशर्रफ दौर में बग़ैर टेंडर जे कच्छी केनाल जो मनसूबो ठेकेदार हवाले कयो वियो। सऊदी अरब पाकिस्तान जो दोस्त मुल्क है। जेका भी हुकूमत हुजे, सऊदी अरब हमेशा पाकिस्तान की मदद कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तकरीब के खिताब चयाई, सऊदी अरब 77 सालन दौरान पाकिस्तान का को भी मुतालबो न कयो है। काला वारो बयान पाकिस्तान से वडी दुश्मनी है। सऊदी अरब जहिड़े दोस्त मुल्क खिलाफ बयान ॾिनो वियो। दुश्मन अंसरन जे इरादन के नाकाम बनाइण पहिरीं तरजीह है। दहशतगर्दन जो नेटवर्क खत्म करण लाइ पुरअज़मायूं पाक फौज जूं कुर्बानियूं मुतासिर कंदड़ ऐं मज़बूत इरादन जो बुनियाद आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो पिशावर में जवानन के खिताब। ISPR मूजिब सिपह सालार के पिशावर दौरे दौरान सिक्योरिटी सूरत हाल ऐं दहशतगर्दन खिलाफ ऑपरेशन बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। जनरल आसिम मुनीर तरफां सिक्योरिटी फोर्सेस जे बुलंद हौसले ऐं ऑपरेशनल तैयारियुनि जी वाखाण। KPI बलोचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जा धार धार ऑपरेशन 3 ख़ारजिन समेत 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण है त ॻुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कया। फायरिंग जी ॾेवठ में 3 ख़ारजिन समेत 7 दहशतगर्द मारिया विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां कामयाब ऑपरेशन ते जवाननि खे शाबाश। रावलपिंडी जी एहतसाब अदालत 190 मिलियन पाउंड करप्शन केस में PTI बानी जी घरवारी बुशरा बीबी जा जमानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया। एहतसाब अदालत जे जज मुसलसल गैर हाज़िरी ते बुशरा बीबी जा गिरफ्तारी वारंट जारी कया। बुशरा बीबी अॼु बि पंहिंजे वकील मार्फत तिबी बुनियादनि ते हाज़िरी खां छूट ॾियण जी दरख़्वास्त जमा कराई हुई। अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा बुशरा बीबी जे लगायल इल्ज़ामन के रद्द करे छॾियो। संदसि वेझनि ज़रियनि जो चवण है त जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा बुशरा बीबी जा लगायल इल्ज़ाम बेबुनियाद करार ॾिना आहिनि। खेसि अहिड़े क़िस्म जी का बि फोन कॉल न आई हुई। हू काबे में बीही करे साख खण ॾियण लाइ बि तैयार आहे। बुशरा बीबी जे इल्ज़ामनि खां पोइ PTI जी ॿी सतह जी क़यादत बि परेशान। संदसि चवण है त बुशरा बीबी सॼी मेहनत ते पाणी फेरे छॾियो आहे। खैबर पख्तूनख्वा हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैफ बुशरा बीबी जे लगायल इल्ज़ामन के संदस ज़ाती बयान करार ॾेई छॾियो। चवे तो बुशरा बीबी जो ॾिनल बयान तहरीक इंसाफ जी पॉलिसी नाहे। पार्टी पॉलिसी बाबत बयान सिर्फ़ पार्टी जो चेयरमैन, जनरल सेक्रेटरी या तर्जुमान ॾेई सघे थो। बुशरा बीबी जा सऊदी अरब ते लगायल इल्ज़ाम अफ़सोस जोगा आहिनि। बुशरा बीबी PTI जे ॿुॾंदड़ सियासी ॿेड़ी बचाइण लाइ दोस्त मुल्क ते इल्ज़ाम लॻायो। PTI में वेठल औरतुनि विच में झेड़ो हली रहियो आहे। विरासत जी वेड़ में 3 औरतूं हिक तरफ़ ऐं बुशरा बीबी ॿिए तरफ़ आहे। भाॼई ऐं ॾेरियाणियुनि विच में सियासी चिकताण हली रही आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जी इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस चवे तो 24 नवंबर ते ॾिनल एहतजाज वारी तारीख़ दरअसल वफ़ाक़ ते 3 भेरो चढ़ाई जी तारीख़ आहे। हुकूमत जूं PTI सां के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। अदालत जे फ़ैसिले ते अमल कयो वेंदो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर के रूपोश करार ॾेई छॾियो। अदालती हुक्मनामे में चयो वियो आहे त अली अमीन गंडापुर के इश्तिहारी करार ॾियण बाद केस में नामज़द कयल
ॿियनि जवाबदारनि खे अलॻि कयो वियो आहे। अदालती हुक्मनामे तहत जवाबदारनि राजा राशिद, वासिक क़यूम, खुरम नवाज़, फैसल जावेद ऐं उमर तनवीर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया। पंजाब हुकूमत सूबे में 3 ॾींहनि लाइ कलम 144 लागू करे छॾियो। पंजाब में 23 खां 25 नवंबर ताईं एहतजाजी मुज़ाहिरनि, जलसनि, जुलूसनि, रैलियुनि ऐं धरनि ते पाबंदी हूंदी। नोटिफिकेशन जारी। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच पानामा स्कैंडल जी जांच लाइ दाख़िल करायल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾी। जमात इस्लामी जी जमा करायल दरख़्वास्त ते ॿुधणी 27 नवंबर ते थींदी। शागिर्द यूनियन ते पाबंदी ख़िलाफ़ ॿ दरख़्वास्तूं ॿुधणी लाइ मुक़रर। परॾे में रहंदड़ पाकिस्तानी शहरियुनि खे वोट ॾियण जो हक़ ॾियण, सरकारी इदारनि में उर्दू ॿोली लागू करण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी 27 नवंबर ते थींदी। सनतनि खे बिना कंहिं वक़फ़े जे गैस फ़राहम करण ऐं तिलोर जे शिकार ते पाबंदी बाबति दरख़्वास्तूं बि ॿुधियूं वेंदियूं। अमन अमान जी बहाली में पुलिस जो अहम किरदार आहे। ग़रीब जी दादगर्सी करण पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। पुलिस एहलकार पंहिंजे रवैये सां अवाम में बहितर मक़ाम हासिल कनि। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी जो इस्लामाबाद में नेशनल पुलिस अकेडमी में पासिंग आउट परेड खे ख़िताब। नेशनल पुलिस फाउंडेशन खे 25 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान। धरती टीवी नेटवर्क ऐं सोब मीडिया ग्रुप तरफ़ां 1 दिसंबर ते सैप ऐं रवादारी जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान बाद क़ौमी काज जूं तयारियूं ओज ते पहुतल। मुख़्तलिफ़ शहरनि में जागरता तक़रीबूं ऐं रैलियूं, टोपी, अजरक, पटके ऐं ॿियनि सक़ाफ़ती शयुनि जी ख़रीदारी में बि वाध। 1 दिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़्म।